बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अक़ीदत या आली मदद तरीक़त जी लतीफ़ मार्फत दम दस्तगीर हक़ीक़त मौजूद। दोस्तों ही फ़कीर सुगड़ मोहम्मद हसन हिकिड़ो तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। कुझु ई सिटूं सुठो टाइम थी वियो आहे उहे ज़हन ते जेके वरी हींअर ताज़ियूं पिया कयूं। जॾहिं 92 में वॾा मींहं उठा उन दौर में हिकिड़ी कचहरी हुई मेहड़ में। उन दोस्त पंहिंजे मेहड़ जे शहर जो हिकिड़ो हवालु कयो त वॾो ज़ुल्म असां वटि थी वियो आहे जो जेकर चोरी थी वञे फुर्ती थी वञे त चोर उहो ई घुमंदा हुआ भाॻिया क़ाबू लॻा पिया आहिनि ऐं तमामु महागाई थी वई आहे। उन हवाले सां उन ॿुधायो त हाञा थियनि था हेल मेहड़ में, हया शर्म जी भेल मेहड़ में, माण्हुनि जा सिड़ी विया सेल मेहड़ में, जाम हलनि पिया खेल मेहड़ में, कुकड़नि ऐं कुतनि जा मेल मेहड़ में, महागा थी विया तेल मेहड़ में, कीअं न फुरिजी वई रेल मेहड़ में, भरपूर वरी भाॻियनि सां जेल मेहड़ में, वॾा ग़रीबनि लाइ वेल मेहड़ में जारी आहिनि जामरी चवे। मुंहिंजो त असां वटि बि रंग लॻो पियो आहे जो बिरिया में होटल ते तक़रीबन किरण ते हुया त माण्हुनि कुझु थूणियूं थूणियूं ते टेकूं ॾेई हुनखे बीहारियो। पोइ उन ते कुझु लफ़्ज़ जे तरी आया त असां चयो वधी विया आहिनि सेक भिरनि में, जॻ हुनखे आयल आहिनि जेक भिरनि में। चोर बि घुमनि था छेक भिरनि में, जिन खे पुलिस जी था टेक भिरनि में, रुश्वत जा हलनि पिया चेक भिरनि में, महांगा थी विया केक भिरनि में, कोन घुमी सघनि था नेक भिरनि में, पिनण वारनि ॿारनि जी ॿेक भिरनि में, ऐं बागड़नि खे बि ब्रेक भिरनि में हयूं बीठा आहिनि। हिकिड़ो चए आम वारनि माण्हुनि खे त मुस्लमान चयो पर उन्हनि खे वीचारनि खे फासाए वेठा आहिनि। ॿ रुपया ॾियो त पोइ तव्हांखे रस्तो ॾिबो। तो हीअ सुघड़ जेको ॾिसंदो आहे राज़ उन ते कुझु ॻाल्हियूं कंदो आहे त उन ते कुझु वरी सुघड़ हिकिड़ी हक़ीक़त कई पंहिंजे लफ़्ज़नि में। उन जो हुनुरु सॾिबो आहे। उन हुनर में कुझु ॻाल्हियूं थियूं, लीला ऐं चनेसर जूं हिकु ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। सुघड़ ॻाल्हायो त जॾहिं चनेसर नाराज़ थी वियो ऐं लीला परचाइण वियसि, चई त तो 3 ॾोहनि जे लाइ मूंखे चयो हो, अख़्तियार ॾिनो हो त तोखे माफ़ु कंदुसि। पहिरीं ग़लतीअ ते कावड़िजी वियो ऐं चई न 3 ॾोह तुंहिंजा पहिरियां ई हुया, हीउ वधाए तो ॾोह कयो आहे। पोइ उन ते हुनर में ॻाल्हाए चनेसर चवेसि पियो 5 पूरा 10 तो कया वऊं 20 उते, 30 हुया 40 उते, 50 कई 60 उते, भला 70 करी हा 80 थिए हा, हाणे 90 100 मूं लाइ 1000 थियो, लख किरोड़ पदम ॾींहुं त बि तोसां ख़ैरु न आहे। ख़ैरु मोहम्मद चवे। हाणे ईअं कोन चवेसि पियो 5 पूरा 10 तो कया वऊं 20 उते, न चई 50 पूरा 2 तो कया जो वई हुयूं विहांव ते, 30 हुया 40 उते, 3 विया हुया 50 चाह उते, 50 कई 60 उते, न पर 50 कई पे 60 उते, 70 करी हा त 80 थिए हा, भला जे तूं 70 करी हा त 80 थिए हा। अहिड़ा कई तोखे मां हार वठी ॾियां हा ऐं बादशाह हुयुसि। 70 करी हा 80 थिया, न पर 70 करी हा त 80 थिए हा। हाणे 90 100 मूं लाइ 1000 थियो, हाणे 90 तुंहिंजो विहण 100 मूं लाइ आज़ार थियो, लख किरोड़ करे पदम ॾींहुं त बि तोसां ख़ैरु न आहे। ख़ैरु मोहम्मद चए लख के रूड़ूं करे पोइ दम ॾींहुं त बि तोसां ख़ैरु न आहे। ख़ैरु मोहम्मद चए इहो हिकिड़ो हुनरु आहे ऐं सुघड़ जी कारीगरी हूंदी आहे उन हुनर में। त उन में वरी ॻाल्हाइणो हुयो मारवीअ जो हिकु अखर ते उमर बादशाह सां जॾहिं शीशे जा जग गिलास खयूं ॾिएसि पियो। मारवी चए पई अदा उमर असां पंहिंजे वतन ते हिकु त पाणी पीअंदा आहियूं बुकनि में, खाईंदा आहियूं ठिकर में, हीअ शीशे ऐं